अचो त तव्हां सां लतीफ़ सरकार फरमाए पाण ईद मुहोत पाण ईद मुहोत अदा पर आऊं बि अग भरी थियां मता चवे में बलोच न कमीणीअ मां कीन थियो महबूब मेहरबाना मुझो अल्लाह भी मेहरबाना अचो तो थोड़ो कदम अगते वधायूं ए नौजवान अल्लाह जे वास्ते इन जवानी ते नाज न कर जेको जवानी ॾियण ते कादिरा उनके खसण में भी देर कान लगंदी आ ओ हसीन इन हुस्न ते नाज न कर तोखां वधीक करोड़े हसीन मुकाम में मिट्टी जे हेठों ढेर लगा पया हल जेको हुस्न ॾियण ते कादिरा उनके हुस्न जे खसण में भी देर कान लगंदी आ ओ दौलतमंद दौलत ते नाज न कर जेको दौलत ॾियण ते कादिरा वो बादशाहन के पेनू फकीर बनाने में भी देर कोन कंदो आ अगर नाज करणो थई त मुझे महबूब मुस्तफा जे निस्बत ते नाज हुजूर जे निस्बत खां सवा जो कुछ भी कम नहीं दई इने करे अचो त पांजे सुणे महबूब मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे ज़ात ते दिल जे गहराई सां हुजूर ते दुरूद पढ़ो त हे फकीर कुछ मिनटन जे ला पांजे महबूब जा फरमान अर्ज करे जे जागो